अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान कराची में सिंध जे नामवर अदीब ऐं मौक़िक़ रहीमदाद ख़ान मौलाई शीदाई जी इल्मी ऐं अदबी ख़िदमतुनि जे हवाले सां सिंध बिरो इताद ऐं लोक विरसो कमेटी मेज़बानी सेमिनार मुनक़द कयो वियो, जंहिंमें सिंध जे इल्मी अदबी ऐं फ़िक्री हलक़नि सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि ऐं सिंध जे अज़ीम फ़र्ज़ंद रहीमदाद ख़ान अल मरूफ़ मौलाई शीदाई जा मदाह वॾे अंग में शरीक थिया। तक़रीब जी सदारत अॻूणे सफ़ीर सिंध बिरो इताद जे चेयरमैन मोहम्मद आलम बिरोई कई, जंहिं ते रहीमदाद मौलाई शीदाई ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल लाइ सीनियर सहाफ़ी सुहेल सांगी, प्रोफेसर एजाज़ कुरैशी, आफ्ताब मेमण, मदद अली सिंधी, मीर मुज़फ़र ख़ान बिरोई ऐं ॿिनि रहीमदाद मौलाई शीदाई जी जेका सिंध जी तारीख़, तहज़ीब, तमदन, शहरनि, सियासत, मईशत ऐं इर्तिक़ाई सफ़र बाबति कयल ख़िदमत आहे, उन ते भरपूर लफ़्ज़नि जी भेटा पेश कई वई। मुतफ़क़ा तौर ते करारदाद मंज़ूर करे सिंध हुकूमत खां घुर कई वई त सिंध जे हिन अज़ीम फ़र्ज़नि जे बेमिसाल इल्मी ऐं अदबी ख़िदमतुनि खे नज़र में रखंदे सिंधी अदबी बोर्ड खे फौरी हिदायत जारी कई वई त मौलाई शीदाई जा उहे सभु किताब जेके नायाब थी चुका आहिनि या नायाब थियण जे वेझो आहिनि ॿीहर शाया कया वञनि त जीअं रहीमदाद शीदाई जे इल्मी ऐं फ़िक्री पोरे खे सिंध जी अवाम ऐं हुक्मरान तरफ़ां वधीक सत्कारी मञता मिलणु घुरिजे। खुशबू जप खिड़जी वई, भाया तो सजण आयो, आस जो आयो, हाल पुछण आयो, आस जो आयो, वो हाल पुछण आयो, खुशबू जप खिड़जी वई, भाया तो सजण आयो। हुन रात चयो मूंखे बेअंत न चाहत कर, हुन रात चयो मूंखे बेअंत न चाहत कर, ही लफ्ज़ चई मुंहिंजो, ही लफ्ज़ चई मुंहिंजो, को ओंत लहण आयो, नथो सम्झे जोहर जे हक़ीक़त खे, ही लोक नथो सम्झे, हू ॾात खणी आयो, हू ॾात खणी आयो, को गीत चवण आयो, खुशबू जप खिड़जी वई, भाया तो सजण आयो, आस जो आयो, वो हाल पुछण आयो, खुशबू जप खिड़जी वई, भाया तो सजण आयो। हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश त ही रिकॉर्डिंग पई थिए जेका लाइव पई वञे सदाईं जे लाइ महफ़ूज़ बि थी वेंदी, त वॉइस ऑफ सिंध रेडियो वॉइस ऑफ सिंध आहिनि, उन्हनि जी महिरबानी। हाणे मां साईं जन जे मौलाई शीदाई साहिब जन जे पोटे अमीर अली बिरोईअ खे गुज़ारिश कंदुसि त उहो अचे ऐं माज़रत साईं जन ॾोहिट आहिनि जॾहिं त मूंखे लिखी ॾिनो वियो त पुट अचो। स्टेज ते हेठि वेठा आहिनि सभिनी खे अस्सलाम वालेकुम और तेना कुल इल्म ते बख़ैर के वई। साईं ई सखरान बसनोट रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई नाई नौसौट, इहो त तारीफ़ बिरावी में हुजे। रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई जा आउं डॉक्टर आहियां। नाना रहीमदाद ख़ान मौलाई शेदाई बलोचिस्तान में आया, उन्हनि जा वॾा मस्तूम आया। साईं शेख अहमद साहब उन्हनि जो वालिद साहब हुयो, उहो बि रेलवे में ड्राइवर हुया। साईं के 4 पुट हुया, ग़ुलाम नबी, ग़ुलाम मोहम्मद, लाल मोहम्मद, रहीमदाद ख़ान। उन्हनि जी हिकु धीउ हुई सकीना। नाना रहीमदाद ख़ान के हिकु भेण सकीना जे नाले सां हुई। साईं खे
पंहिंजो इल्म सां ॾाढी मोहबत हूंदी। कुझु वॾा थिया 6 क्लास में पहुता, उन्हनि लिखण जो कमु शुरू कयो। सिंधी अख़बारनि में रिसालनि में ईअं कमु हलंदो वियो, किताब लिखियाऊं। रेलवे में उन्हनि खे गार्ड जी नौकरी बि मिली। पोइ जॾहिं उहो रेलवे में गार्ड जी नौकरी लाइ वेंदा हुआ, पाण सां गॾु सफ़ेद पना, कलम, कागज़ इहे खणी वेंदा। जिथे मूंखे माना वांधकाई थींदी, मां उते कुझु न कुझु लिखंदुमि। पोइ उहा ॻाल्हि उन्हनि खे पसंदि न आई। उन्हनि 2-3 दफ़ा नाना मौलाई शिदाई खे पंहिंजो नोटिस ॾिनो, उन्हनि जी पघार बंदि कई। इन खां पोइ नाना तंग थी उहा गार्ड जी नौकरी मां इस्तीफ़ा ॾेई आयो। माखों इहे दोस्त पुछंदा आहिनि त मौलाई शिदाई ग़रीब छो? भाई ग़रीब न हुयो, हो आशिक़ हुयो। हो पंहिंजे इश्क में नौकरी छॾे आयो, इस्तीफ़ा ॾेई आयो, रिज़ाइन ॾेई आयो। असांजी नानी उन खां पुछी त भाई तव्हां इस्तीफ़ा ॾेई आया, तव्हांजी 4 नियारियूं आहिनि, पुट जी औलाद तव्हांखे न आहे, घर जो कीअं हलंदो, घर जी किचन कीअं हलंदी? चई अलाह मालिक आहे, अलाह हलाईंदो। मां कुझु करणु थो चाहियां, कुझु लिखणु थो चाहियां। त हू नौकरी छॾे आया त पोइ उन्हनि ॾुखिया ॾींहं ॾिठा। त वादा त असां कुझु उहे ॻाल्हियूं बि ॿुधाईंदी हुई जेके उन्हनि ॾुखिया ॾींहं ॾिठा हुया। त मां हिते आस काउंसिल सख में उहा ॻाल्हि ॿुधायमि त मां रोई पियुमि। मांसां जेके हेठि वेठा सख में ॻाल्हियूं ॿुधाइनि पिया, चई अमीर महिरबानी करे इहे ॻाल्हियूं न ॿुधाए, छो त असांजी दिलि बि रोए थी। रहीमदाद ख़ान मौलाई शिदाई एॾी तकलीफ़ सठो अथई छा? मां चयो हा साईं, सठी अथई। यार एॾे इहे ॻाल्हियूं मां अॼु बि अचां पियो ओॾो त आस काउंसिल में जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, अदीब आहिनि, मूंखे इहा रिक्वेस्ट कई, भाई जज़्बाती न थिजो, साईं जा अॻिला ॻाल्हि न ॿुधाइजो। तव्हां अॻिला ॻाल्हि ॿुधाईंदा आहियो, असां रोईंदा आहियूं। बसि मां उन्हनि काफ़ी किताब लिखिया, 60 खां वधीक किताब लिखिया आहिनि, जंहिंमें जन्नत सिंध, तारीख़ तमंदन सिंध, तारीख़ सखर, तारीख़ पखर। ऐं हे उहे अदीब आहिनि जेको सिंध जी बि तारीख़ लिखी अथऊं ऐं बलोचिस्तान जी बि तारीख़ लिखी अथऊं। बलोचिस्तान जी बि उन्हनि तारीख़ लिखी आहे। उन्हनि जे ईदगाह ते घरु हूंदो हो, शेदाई मंज़िल। साईं ते खुसरो साहिब वारा आया, जिते हो किंग्स हिल ते रहंदा हुया, उन जो नालो हुयो खोसो महलो। उते नाना जी दोस्ती हूंदी, पंहिंजो साईं दरिया ख़ान खोसे साहिब सां MNA हुया अॻु जा। असांखे उहा यादि आहे, साईं जी कचेरी, साईं दरिया ख़ान, सबू सादिक खोसो, साईं शफ़ीक खोसे वारा, इहे असांजा पाड़ेसरी हूंदा हुया। पोइ नाना शादी जिते उनजी दिलि हुई उते उन्हनि खे उहा न मिली सघी। पोइ रेलवे में उनजे कंहिं दोस्त उनजी शादी कराई पंजाबी सां। मुंहिंजी नानी पंजाबी हुई। पोइ उनखे अॻु ॼाया 2 पुट हुया, मजीद ऐं रशीद जे नाले सां। हिकु 7 सालनि जो हुयो, हिकु 5 सालनि जो हुयो। जेको मजीद हुयो वॾो 7 सालनि जो, उनखे वॾी नाना एजुकेशन ॾिनई, उहो एरीगेशन में इंजीनियर थी वियो। जॾहिं नानी वफ़ा कई 75 में 76 में 1976 में, पोइ नाना जेका असांजी नानी खे जेका मौलाई शिदाई साहिब मां नरीना औलाद न थी, 4 उनखे नियारियूं थियूं। जेका नंढी उन्हनि जी धीउ हुई असांजी अम्मी हुई, जेका 2021 में वफ़ात करे वई आहे। ऐं उनजी जेका जेके उन्हनि जा ॿार आहिनि, उहे सभई वफ़ात करे विया आहिनि। जेके असांजी अम्मी, असांजा मां, असांजा भाउ भेण, असां माशाअल्लाह आहियूं। त रशीद कुझु जॾहिं ॾिठई त नाना नाबीन बि थी वियो, कुझु उन दिमाग़ी तवाज़ुन बि ख़राबु थी वियो। इहा हेरा फेरी कई, अलाए कागज़ मटाई, अलाए छा। उहा जेका शेदाई मंज़िल हुई, उहा उन पंहिंजे नाले कराए छॾी। पंहिंजो उहा जेका रग हुई उहा उन ॾेखारी। पोइ उते जेका असांजा सुठा पंहिंजा असांजा जेके साईं शफ़ीक खोसे वारा हुया, साईं दरिया ख़ान खोसो हुयो, असांजो वालिद साहिबु हुयो अलाह नूर बिरोई, उनखे झलियो रशीद मजीद खे। मजीद तूं इंजीनियर आहे। उनजे भर में ई उनजी 3 मंज़िला बंगलो हूंदो हो।
बाबा तोखे एॾो बंगलो आहे, तुंहिंजे पीउ तोखे एॾो एजुकेशन कयईं, तूं इंजीनियर थी, मां 18 ग्रेड में आहियां, चवंदा मां शैदाई मंज़िल मुंहिंजे नाले आहे, शैदाई साहब मुंहिंजे नाले कयो आहे। नेठि नाना खे शैदाई मंज़िल मां ज़ोरी उतां कढी असांजे घर बिराज कॉलोनी मोकिलियो। कुझु हुननि जी दिमाग़ जी तवाज़ुन बि सही न हुई। पोइ बाबा खे हिकु ॻाल्हि कंदो त बिरई अवलानू बिरई साहब मूंखे पंहिंजे घर शैदाई मंज़िल वठी हल, मां जेके 2 साल जेको जीअरो आहियां मां साह पंहिंजे घर में ॾींदुमि, पंहिंजे शैदाई मंज़िल में ॾींदुमि। बाबा चवंदो बाबा तव्हांजो उहो घर खसिजी वियो आहे, चए उते मुंहिंजा दोस्त ईंदा आहिनि, हसामदी राशिदी, आया काज़ी, शेख अयाज़, साईं फताह मलक, इहे ईंदा हुआ नाना वटि। चए बाबा तव्हांजो पुटु, चए न उहा कहिड़ी मजाल आहे, मजीद खे त मूंखे उते कढे, तूं मूंखे वठी आयो आहीं। कुझु हुननि जी आख़िर में ज़हनी तवाज़ुन। पोइ हिकु ॻाल्हि उहो कंदा हुया बाबा खे, मूंखे बि यादि आहे बिरईअ में सालुम ख़याल असफ़ फिफ़सू असफ़ मां आओ ई तिन औराटी वफ़ात करी चाहे वए। पोइ नेठि उन्हनि जी उहा ख़्वाहिश बि पूरी न थी। नेठि शैदाई मंज़िल उन्हनि जे हथनि मां वई, उहो जेको असांजो जुबो हुयो उन खसे छॾियो आहे। KTN वारनि हिननि हाणे 2 टे ॾींहं अॻु में रिपोर्ट होॾे कई, होॾे मूंखे वठी हलियो बाबा शैदाई मंज़िल हलो, असां उते बि मां इंटरव्यू ॾिनमि, ॿियो टियों। शैदाई मंज़िल में साईं शफ़ीक खोसो असांखे न मिली सघिया, उहे कराची वियल हुया। अॼु ताईं असांखे पंहिंजो जुबो न आहे। उन्हनि खे जेके बि असांजा जेके VIP अॻु में हुया, साईं शेख अयाज़, साईं फताह मलक, शफ़ीक खोसो, साईं दरिया ख़ान खोसो, सभिनी उन्हनि खे झलियो। मजीद ईअं न कर, अगरि तुंहिंजे नाले शैदाई साहब करे वियो आहे, तूं इहा जेको शैदाई मंज़िल आहे पंहिंजे भेण जे नाले कर, उनखे ॿचा आहिनि उहे काॾे वेंदा। मगर उहो पंहिंजो उहा रग ॾेखारियईं, कंहिंजी न मञियो। साईं पंहिंजो मुंहिंजे साम्हूं साईं पंहिंजो इहो रशीद भट्टी साहब उनखे कई मरतबा सम्झायो। असां नंढा हुयासीं, 77-78 जी ॻाल्हि आहे, मुंहिंजी 70 जी पैदाइश आहे, त कंहिंजी न मञी, आख़िर उहो सेल करे छॾी उहा जॻह। त नाना ज़िंदगी में काफ़ी ॾुख ॾिठा, अलाए छा ॻाल्हि हुई। हिन जाते हिननि खे असां दफ़न कयोसीं, उन्हनि जे साम्हूं हुयो साईं पंहिंजो मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई, ईअं भर में हुया मौलाना, उन्हनि जी बि क़बर शहीद थियल आहे, नाना जी बि क़बर शहीद थियल आहे। उन्हनि सां गॾु उनजी भेण हुयो, उनजो पंहिंजो भाउ, पंहिंजो वालिद साहब शेर मोहम्मद बलोच साहब, उन्हनि जी वालदा हुई नाना जी। हिन महिल का शइ उते न आहे, उते घर ठही विया आहिनि। चऊं त असां कंहिंखे चऊं, रहूं त कंहिंसां रहिजे। हाणे मूंखे ॾाढो उतां झलिया आहिनि दोस्तनि, त भाई अमीर अली वधीक न ॻाल्हाइजो, बसि मां पंहिंजी सीट वठंदुमि। थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। अहम फ़र्द साईं मुज़फ़र बिरोही साहब खे त हू अचनि ऐं तव्हां सां मुख़ातिब थियनि। जनाब मुज़फ़र बिरोही साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरियां सिंध द्रोही इतिहाद ऐं लोक वर्सा जे तरफ़ां स्टेज ते वेठल असांजे महिमाननि, उन्हनि सां गॾोगॾु हिन पिंडाल में वेठल दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम ऐं ख़ुश आमदीद चवां थो। मुंहिंजे लाइ अॼु इंतिहाई अहम ॾींहुं आहे, जो सिंध द्रोही इतिहाद जे प्लेटफॉर्म तां मां सम्झां थो त 10 सालनि खां जेतिरो बि असां कमु कयो आहे, पर हिन प्रोग्राम जे हिकिड़े मिंट जे बि बराबरि न आहे। छो जो एतिरे वॾे कद काठ जे असांजे अदीबनि खे, जीअं मदद अली सिंधी साहब चयो, त हिते इदारा मौजूदु आहिनि जंहिंजो कमु आहे त अहिड़ियुनि शख़्सियतनि खे असांजे
कल्चर खे, असांजे अदब खे, असांजे लिटरेचर खे हू न सिर्फ़ु मज़बूत कनि पर उन्हनि खे प्रोमोट कनि, माण्हुनि ताईं इन इल्म जे ख़ज़ाननि खे पहुचाइण लाइ प्रॉपर इदारा ठहियल आहिनि। पर बदकिस्मती सां हिते जेके बि इदारा जंहिं कम लाइ ठहियल आहिनि उहो बि पंहिंजो कमु पूरो न पियो करे। त आलम बिरोही साहब उन इन शइ खे महसूसु कयो त छो न इहा ज़िम्मेवारी सिंध बिरोही इतिहाद ते थिए थी ऐं उन जे दोस्तनि ते थिए थी। ऐं उन सां गॾोगॾु मां इंतिहाई मशकूर आहियां हिते मौजूदु असांजा जेके ख़ुसूसी महिमान गिरामी आहिनि, जन असांखे इन क़ाबिल सम्झो त अॼु हुननि सिंध बिरोही इतिहाद जे प्लेटफॉर्म ते मोहतरम रहीमदाद ख़ान मौलाई शिदाई साहब जी ज़िंदगी ते ऐं उन सां गॾोगॾु सिंध जे अदब ऐं तारीख़ ते हिन प्रोग्राम में असां सां शाना बशाना मौजूदु रहिया। मौलाई साहब ते मूं वटि एॾो अदब इल्मु न आहे जो मां कुझु ॻाल्हाए सघां। एतिरो ॿुधाईंदुसि त मौलाई साहब जी जेका ज़िंदगी आहे, जंहिंखे थोरो मां पढ़ियो, तमामु हैरान कुन आहे। मौलाई साहब जी ज़ाती ज़िंदगी ऐं उन्हनि जो कमु ऐं उन सां गॾु हेॾो वॾो इल्मु ऐं अदब रखणु हिकु मुख़्तलिफ़ पहलू आहे। असांजे तसवुर में बि नथो अची सघे त हिकु माण्हू जंहिंजो रोज़गार पाकिस्तान रेलवे में हिकु सिक्योरिटी गार्ड जी नौकरी कंदड़, असां वटि सिक्योरिटी गार्ड जी जेको कमु आहे, दुनिया जे शऊर याफ़्ता क़ौमुनि में त को कमु बुरो न आहे हूंदो। शऊर याफ़्ता क़ौमुनि में हर कमु कमु ई हूंदो आहे। वज़ीर आज़म जो कमु उनजो कमु हूंदो आहे, स्वीपर जो कमु उनजो कमु हूंदो आहे। असां पुठिते पयल मुआशरनि में असां इन कम खे इलिटरेट माण्हू लाइ सम्झंदा आहियूं, अणपढ़ियल माण्हू लाइ सम्झंदा आहियूं। असांजो कॉन्सेप्ट आहे त जेकॾहिं कंहिं माण्हू खे इन तरह जी नौकरी आहे त हुनखे तालीम जी बि ज़रूरत न आहे। ऐं मोस्टली असां चवंदा आहियूं त अणपढ़ियल माण्हू खे इन जाइ ते रखूं। जी 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 सॉरी, रेल गार्ड, ॾिसो लफ़्ज़ गार्ड आहे। मां अवल अर्ज़ु कयो असां अदीब न आहियूं, लेकिन मां दिलि जी ॻाल्हि कयां पियो, जेको मूंखे सम्झ में आयो आहे मां उहा ॻाल्हि कयां थो। त रेलवे गार्ड हुजण सां गॾोगॾु एॾो वॾो अदीब जंहिं सिंध खे जन्नत करार ॾिनो, मतिलबु तव्हां सोचे सघो था त अल्लाह ताला ही काइनात ठाही, हिन काइनात में छा छा न आहे, पर हिन काइनात जो सॼो निचूड़ अल्लाह पाक जन्नत रखियो। तव्हां ज़िंदगी में जेको बि कयो आख़िर जन्नत। ऐं मौलाई साहब सिंध खे पंहिंजे किताब में हिकु हिकु जॻह ते सिंध जी न सिर्फ़ु तारीफ़ कई पर वज़ाहत सां हिकिड़ो किताब लिखी सिंध खे जन्नत करार ॾिनो। ऐं उन सां गॾु शेर आहे मौलाई साहब जो त सिंध मुंहिंजे सूंहं जो सागर, सिंध मुंहिंजे सूंहं जो सागर, तुंहिंजी मिटीअ में आहे जन्नत जो असर। सिंध मुंहिंजी सूंहं जो सागर, तुंहिंजी मिटीअ में आहे जन्नत जो असर, तुंहिंजे दरिया में हयात नूर आहे, तुंहिंजे दरिया में हयात नूर आहे, तुंहिंजा ॿार तुंहिंजी शान जा पासदार। हुननि न सिर्फ़ सिंध जी तारीफ़ कई पर सिंध जे मुस्तक़बिल, सिंध जे ॿारनि खे हिकिड़ो लक़ब ॾेई छॾियो त सिंध जा नौजवान जेके आहिनि सिंध जा वारिस आहिनि, सिंध जा पासदार आहिनि ऐं सिंध खे ता क़यामत सलामत रखण लाइ जदोजहद कंदा। अॼु मौलाई साहब जी ज़िंदगी ते ॻाल्हाइण लाइ असां वटि तमामु
बहितरीन ऐं सीनियर असांजा महिमान ख़ुसूसी ऐं अदीब आहिनि, उन्हनि खे असां सभु गॾिजी ॿुधंदासीं। ऐं मां हिकु भेरो ॿीहर तमामु दोस्तनि जो मशकूर आहियां त सिंध बिरोई इतिहाद खे ही मौक़ो फ़राहम कयो वियो ऐं असांजे लाइ ही क़ाबिल फ़ख्रु आहे। ऐं इंशाअल्लाह सिंध बिरोई इतिहाद सिंध जे तमामु अदीबनि मुफ़क्किरनि ते कमु कंदो। सिंध बिरोई इतिहाद जो ही सेमिनार पहिरियों न आहे, पर असां प्रॉपर पंहिंजी तंज़ीम में हिकु अदबी बोर्ड ठाहींदासीं, उन में असां पंहिंजे अदीब दोस्तनि खे मौक़ो ॾींदासीं ऐं हुननि खां गाइडेंस वठंदासीं त असांजे सिंध जे जेके बि अदीब थी गुज़रिया आहिनि उन्हनि जी ज़िंदगी, उन्हनि जो पोरियो, उन्हनि जो इल्मु असां पंहिंजी ईंदड़ नसल ताईं पहुचाए सघूं। वॾी महिरबानी तव्हां जंहिं शख़्स खे गुज़ारिश कंदुसि हिते अची तव्हां सां पंहिंजो हाल ओरण जी ऐं साईं मौलाई शीदाई जे बारे में चंद लफ़्ज़ ॻाल्हाइण जी, उहे आहिनि मंज़ूर हुसैन खुसो साहिबु। साईं जन वकील आहिनि ऐं मशहूरु शख़्सियत आहिनि। मूंखे ॻाल्हाइण महिल ॾाढो घटि ईंदो आहे, असीं कोर्ट में ॻाल्हाईंदा आहियूं, ऐं वकील आहियां। असल में त मौलाई शीदाई साहिबु असांजे ख़ानदान जो ज़िक्र कयो आहे जन्नतुल सिंध में। ज़रूरत इन करे पई आहे त उन जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइजे त जन्नतुल सिंध में हुन असीं खोसाद आहियूं, पर असीं रोहलाणी खोसा सभु रोहिल ख़ान जो औलाद। हुन जो कलोड़ा दौर में रोहिल ख़ान मशहूरु ऐं मारूफ़ किरदारु आहे। तव्हां जेकॾहिं पढ़ंदो त उन दौर में खोसनि जेको कुझु कयो उहो सभु लिखियो अथसि। हाणे सखर जो माण्हू, असीं खैपुरनाथनि जा तालको ककड़ हूंदो उन ज़माने में, उते अची बि असांजे माहौल में असांजा उन दौर जा जेके वॾा हुआ उन्हनि सां मिले थो, उन्हनि खां पुछे थो बाबा ही ॻाल्हियूं जेके आहिनि तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे। हाणे असांजा उन दौर जा वॾा इहो जंग ॼाणींदा हुआ, झेड़ो ॼाणींदा हुआ, ॿियो त कुझु कोन ॼाणींदा हुआ। उन्हनि ॿुधायो बाबा हे सूरत हाल आहे, पर हुन उन ॻाल्हि खां बि वधीक हुन वटि कई ॻाल्हियूं। मिसाल तौरु खोसा बिरादरी जी जेका सरदारी हुई उन जे बारे में हुन लिखियो त सरदार रुगो रोहिल ख़ान ऐं रोहलाणी। हाणे त ॿिया बि सॾाइनि था जेकबद वारा अलाए किथां किथां जा। हुनखे इहा बि ख़बर हुई त असांजा वॾा कलोड़नि सां गॾु देरा गाज़ी खान मां आया हिते बाग़बान, दादू ज़िले जो नालो उन दौर में बाग़बान ई हो। बाग़बान में थी रहियासीं, पोइ तालको ककड़ हो, पोइ खैपुरनाथन छा थियो। असांजी बिरादरी मां असांजो हिकिड़ो भाउ इंडिया में जैसलमेर में कलोड़नि रहियो, उन जो नालो हो साहिब ख़ान। हाणे साहिब ख़ान जी असांजी अञा थोरी माइटी हले थी पई हिन दौर में बि। असांजो माना असांजी हिकिड़ी उन दौर जी हिकिड़ी असांजी माइटियाणी आहे जेका अञा उते ज़िंदा, उन सां करे करे ॻाल्हाइण ॿोलाइण थींदो आहे। असांजा वॾा उतां पढ़ी आया, असांजूं कुझु असांजूं बुज़ुर्ग हुकूं उते अञा बि ज़िंदा आहिनि। त मौलाई शीदाई जो जेको ही किताबु आहे जन्नतुल सिंध, मूं 1974 में पढ़ियो। मूं वटि 74 जे ज़माने जो उहो किताबु अञा ताईं पियो आहे। हींअर बि मुंहिंजी आउं वकील आहियां, हिते मुंहिंजी ऑफिस में पियो आहे, कुझु पना हेठि ते थी विया आहिनि। अॼु मूं पढ़ियो पियो, उन करे मूं दोस्तनि खे चयो त जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾींदो त इहा ॻाल्हि कंदुसि। जन्नतुल सिंध में खोसा बिरादरी जो तमामु घणो ज़िक्र अथव, तव्हां सभिनी दोस्तनि खे पढ़णु घुरिजे। ऐं सिर्फ़ु एतिरो चवां थो, सदाईंदा थियनि था घायल धरतीअ जे सीने जी अहिड़ी गहरी चीख थियनि था, जा हर कंहिंखे जाॻाए थी, जा दुनिया खे बदिलाए थी। साईं शीदाई साहिबु, मौलाई शीदाई साहिबु पिणु तारीख़ जो माण्हू हो ऐं पाण बि तारीख़ी माण्हू हो। हाणे मां ख्वाजा ज़ुल्फ़कार खे गुज़ारिश कंदुसि त उहो स्टेज ते अचे ऐं मौलाई शीदाईअ जे हवाले सां कुझु मिंट करे आउं ही मकालो कोन थो पढ़ां, लेकिन कुझु हक़ीक़तूं घटि में घटि 30-35 साल मूं मुसलसिल मौलाई शीदाई साहिब जे हवाले सां कमु कयो आहे, उनजे ख़ानदान सां गॾु रहिया आहियूं। त अच्छा, सिंधी अदब जे समूरनि शोबनि तारीख़, तहक़ीक़, तनक़ीद, कहाणी, नावल, शाइरी समेत हर सिन्फ़ ऐं हर शोबे जी पंहिंजी अलॻि अलॻि हैसियत आहे। लेकिन मुल्कनि परॻणनि में रहंदड़ धरतीअ धणनि जी माज़ी, हाल, मुस्तक़बिल जी हक़ीक़त खे परखण ऐं तोरण जी ऐं रहणी कहणी, हुनर, इल्म ऐं हिकमत जो काथो लॻाइण लाइ तारीख़ जा पेरा खणबा आहिनि। सिंध जी तारीख़ बाबति अरबनि जे दौर में अली कूफ़ीअ जेको पहिरियों किताबु लिखियो, इहो अरोड़ में वेही हुन लिखियो, जेको अरबीअ मां फारसीअ में
आयो ऐं पोइ मखदूम अमीर अहमद उनखे सिंधीअ में तर्जुमो कयो। अरबन जे दौर में अरोड़ सिंध जी गादीअ जो हंधु हो। उनजो औज न रहियो त सखर बखर रुड़ी आस्ते आस्ते सिंध जा नवां शहर अॾिया ऐं उनजी नई सूरत अख़्तियार थी। ऐं जॾहिं सखर तारीख़ी शहर हो त उन तारीख़ी शहर में 9 जुलाई 1894 ते रेलवे खाते जे मुलाज़िम शेर मोहम्मद बिरोहीअ जे घर में हिकु तारीख़ साज़ शख़्सियत मीर रहीमदाद ख़ान बिरोही जनम वरितो। ही इन जो परॾाॾो मीर नसीर ख़ान ऑफ कला जी फ़ौज तरफ़ां, जंहिंजो नालो जुमो ख़ान हो, अंग्रेज़नि सां विढ़ियो ऐं हू सिंध में आया त संदसि पुटु दादमन ख़ान बिरोही 1843 में अंग्रेज़नि सां विढ़ियो। ऐं उनखां पोइ जॾहिं संदसि वालिद शेर मोहम्मद बिरोहीअ खे रेलवे में असिस्टेंट ड्राइवर जी नौकरी मिली त हू कोटड़ीअ खां सखर में लॾे आयो। उन्हनि ॾींहंनि में अंग्रेज़नि खे ईरान वारी सरहद खां ख़तरो हो ऐं हू रेलवे लाइन खे कोयटा जे खुज़दार ताईं फैलाइण पे चाहियो ऐं रहीमदाद ख़ान जी अमड़ पंहिंजे पुट खे मौलवी बणाइण ते चाहियो ऐं हिन नंढड़े बालक खे ग़रीबाबाद जे खॾे वारी मस्जिद में मौलवी ख़ुदाबख़्श अबड़े वटि दाख़िल करायो ऐं रहीमदाद ख़ान जा पहिरीं किताब करीमा जा सबक़ पढ़णु शुरू कया त आखुंद ख़ुदाबख़्श अबड़ो अलाह खे प्यारो थी वियो। संदसि वालिद शमसाबाद जे खॾे वारी मस्जिद मां हिनखे वठी सुफ़ेद मदरसे ग़रीबाबाद जे मदरसे में मौलाना अब्दुल करीम भट्टीअ जे मदरसे में दाख़िल करायो ऐं पोइ दीनी तालीम सां गॾु खेसि ग़रीबाबाद जे प्राइमरी स्कूल में दाख़िल करायो, जितां 5 दर्जा सिंधीअ जा मुकमल करे इल्मु हासिलु करण खां पोइ हू हाई स्कूल में दाख़िल थियो ऐं मुस्तक़बिल जे तारीख़दान ते उन्हनि उस्तादनि जी बि नज़र रही। इन जे करे उन उस्ताद हासानंद आहूजा प्राइमरी में खेसि पढ़ायो ऐं गवर्नमेंट हाई स्कूल में ॼेठानंद हमीराणी संदसि पहिरियों उस्ताद हो, जंहिं खेसि बाक़ाइदा तारीख़ जा सबक़ ॾिना, मुख़्तलिफ़ तारीख़ी किताब ॾिना ऐं जंहिं असुल हीरे खे सुञाण कंदे स्कूल खां पोइ घर ऐं लाइब्रेरी में अची बि खेसि तारीख़ बाबति पाठ पढ़ाया ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ तारीख़दाननि जा किताब ॾिना। ऐं ॿिए उस्ताद जेको साॻे स्कूल में ड्राइंग एंड डिज़ाइन जो उस्ताद हो, जामनदास भाटिया, जंहिं रहीमदाद ख़ान खे ड्राइंग जो माहिर बणायो। जॾहिं हू तारीख़दान बणियो त तारीख़ी किताबनि में संदसि नक्शा हथ जा पंहिंजा ठहियल आहिनि। अॼु अहिड़ो कंप्यूटर बि शायदि नक्शो न ठाहे सघे। रहीमदाद ख़ान 7 दर्जा फाइनल पास करण खां पोइ 1914 में रेलवे में भर्ती थियो ऐं पंहिंजी ईमानदारीअ महिनत सां 2 सालनि अंदरि ट्रेन क्लार्क थियो ऐं यार्ड सुपरवाइज़र खां पोइ सेकंड गार्ड ऐं आख़िर में सीनियर गार्ड थियो। गार्ड रेलवे जो टेक्निकल शोबे जो हिकिड़ो उहिदो आहे ऐं अहम उहिदो आहे। साईं सिक्योरिटी गार्ड त चयो, इन जे करे मूं तशरीह कई। 1939 में नौकरीअ खे ख़ुदाहाफ़िज़ कयो। उन वक़्तु मौलाई शीदाई जी उमिरि 45 साल हुई। जेकॾहिं हू नौकरी करण जा 60 साल पूरा करे हा त 1954 ताईं नौकरी करे थी सघे। रहीमदाद ख़ान मौलाई शीदाई कीअं बणियो, इन ॻाल्हि जो ज़िक्र नाम्यारे तारीख़दान पीर इसामुद्दीन राशिदीअ पंहिंजे मशहूरु किताब हू ॾोथी हू ॾींहं में कंदे लिखे थो त हुन रहीमदाद ख़ान बिरोहीअ जा लेख शाया थियण लॻा। सितारा सिंध जॾहिं सखर मां निकिती त उन में संदसि लेख शाया थियण लॻा ऐं मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई बि मौजूदु हो त मीर रहीमदाद ख़ान मौलाई शीदाई लाइ संदसि वॾे भाउ पीर अली मोहम्मद राशिदीअ ऐं पीर इसामुद्दीन राशिदीअ चयो त अव्हांखे गवर्नमेंट नौकरी आहे, मुलाज़िम आहियो, इन जे करे अव्हांजो नाम तब्दील कजे। इन लाइ पीर अली मोहम्मद चयो त खेसि मौलाई छॾियो वञे ऐं पीर इसामुद्दीन चयो त न शीदाई ऐं मीर रहीमदाद ख़ान चयो त तव्हां ॿई सैयद सगोर आहियो, इन जे करे तव्हां ॿिन्ही खे नाराज़ नथो करियां, मूंखे ॿिन्ही नालनि सां सॾियो वञे, मौलाई बि ऐं शेदाई बि। ऐं उन खां पोइ संदसि लेख मौलाई शेदाईअ सां छपजण लॻा। मां हिनखे मुख़्तसिर थो कंदो वञा। मौलाई शेदाई जॾहिं रिटायर थियो त उन्हनि पैसनि मां जेका पहिरीं पंहिंजी जाइ ख़रीद कई उनजो नालो रखियाईं मौलाई मंज़िल। उन मौलाई मंज़िल में तमामु वॾा वॾा अदीब, इहो किंग्स हिल ते हुई, उन में वॾा वॾा अदीब अचण लॻा। उन में पीर इसामुद्दीन राशिदी, तालबुल मौला,
ऐं उन खां सवाइ दीन मोहम्मद वफ़ाई सब्ज़ चांहि साईं जी मशहूरु हुई जेके पीअण लाइ ज़रूरु ईंदा हुआ। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त मौलाई शेदाईअ जे वेगनि पुटनि अब्दुल मजीद ऐं अब्दुल रशीद वालिदा जी वफ़ात खां पोइ मौलाई मंज़िल जा कूड़ा कागज़ ठाराए विकिरो करे छॾी। अॼु मौलाई शेदाईअ जो रूह साॻी हंधि फेरियूं पाए रहियो आहे ऐं सिंध सरकार ऐं सकाफ़त खातो चाहे त मौलाई शेदाई जी मंज़िल इहा उन्हनि वारसनि खे ॾियारे सघे थी जिते मौलाई शेदाई एकेडमी ठाहे सिंध जे इन आशिक़ जा किताब महफ़ूज़ करे सघजनि था। साॻियूं कुर्सियूं मेज़ ऐं मखदूमुल तालबुल मौला जी तोहफ़े में ॾिनल उहा जनरीअ ते रखियल खट ॾिसी सघिजे थी जेका अॼु बि उन्हनि वटि महफ़ूज़ आहे। ऐं उहे मस्कुपिड़ियूं ऐं उहा मेज़ ऐं उहे किल्कूं जेके साईं हथ सां गड़े ठाहींदो उहे बि ऐं संदसि हासो अॼु बि उन्हनि वटि महफ़ूज़ आहे जेके मूं पंहिंजे हथनि सां ॾिठो आहे। उन्हनि किल्कुनि सां उन्हनि मस में ॿोड़े मोहबत जी मस में ॿोड़े ऐं साईं जन्नतुल सिंध तारीख़ तमदुन सिंध लिखियो। ऐं अमर जलील जहिड़े वॾे लेखक इहा ॻाल्हि कई जॾहिं मूं जन्नतुल सिंध पढ़ियो त मूंखे पक थी वई हुई त साईं कंहिं वॾी यूनिवर्सिटीअ में तारीख़ जा सचा पचा प्रोफेसर हूंदा। लेकिन मूंखे उन वक़्तु ॾाढो अफ़सोस थियो जॾहिं ख़बर पई त साईं रेलवाई साईं जा लफ़्ज़ आहिनि त रेलवाई जहिड़े गमसाना वारे बोड़ गमसाना वारे खाते में हुजण जे बावजूदि साईं एॾा वॾा तहक़ीक़ी तारीख़ी किताब लिखिया आहिनि ऐं मूंखे ॿिन्ही हथनि मां सलाम कयो। मुंहिंजा साईं पीर हिसामुद्दीन राशदी गुडोती ॾींहं में लिखे थो त जॾहिं मूं मौलाई शेदाई खे जवानी में ॾिठो त उनखे को बि ग़म न हुयो का ग़लती कोन हुई। लेकिन हू इहा बि ॻाल्हि लिखे थो त खेसि जवानीअ में इश्क़ लॻो ऐं पंहिंजी मासात सां उन शादी करण जी ख़्वाहिश ॾेखारी ऐं संदसि वालिद शेर मोहम्मद मां मकालो बंदि करे मां ईअं थो ॻाल्हायां वालिद शेर मोहम्मद विरोही इहो रिश्तो बि खणी वियो। पर संदसि मासड़ ॻाल्हि कई त मूंखे घटि में घटि 500 रुपया ॾाज लाइ खपनि ऐं आउं ग़रीब आहियां। लेकिन साईं चयो त मूं वटि 350 रुपया आहे ऐं उहे आउं ॾेई सघां थो बाक़ी रहियल 150 रुपया ऐं शादीअ खां पोइ या मूंखे पेंशन मिले त पोइ ॾींदुसि। इन जे करे इन 150 जे करे साईं जी शादी कोन थी ऐं जॾहिं इश्क में चोट लॻसि त साईं बिल्कुलु मजज़ूब थी वियो ऐं उन जवानी वारे ॾींहंनि में नौकिरी बि छॾे ॾिनई माना नौकिरीअ ते वियो कोन पियो होॾां हू थी वियो एबसेंट थी वियो ऐं साईं हितां ट्रेन में चढ़ियो सिधो दिल्ली ऐं उते ख़्वाजा निज़ामुद्दीन औलिया जे दरगाह ते 3 रातियूं रहियो। 3 रातियुनि में खेसि इहो हुकुम थियो ख़्वाब में त 2 दरियाहनि जे विच में वञ उते फ़क़ीर वेठल आहे ऐं उहो तुंहिंजो मसइलो हल कंदो। साईं खे सम्झ में कोन आयो त 2 दरिया ही कहिड़ी आहे ऐं पोइ मोटी आयो ऐं आस्ते आस्ते उन तां उहो गुबार लथो नौकिरीअ ते ॿीहर वियो बहाल थियो। लेकिन हिकु ॾींहुं उनखे कोई सवारी न मिली ऐं रूड़ीअ खां सखर पंधु पे आयो त सखर बेराज तां गुज़रंदे खेसि ख़्यालु आयो त सदरुद्दीन शाह जी दरगाह तां आउं थींदो वञा ऐं उते संदसि हिकिड़ो फ़क़ीर सां मुलाक़ात थी। उन फ़क़ीर चयो त भाउ तूं एॾो इंतज़ारु करायो ऐं तोखे निज़ामुद्दीन औलिया चयो 2 दरियाई अचु। हाणे हीअ सदरुद्दीन बादशाह 2 दरियाई जे विच में आहे इन जे करे हाणे तुंहिंजा बेड़ा पार थींदा ऐं तूं जेको लिखंदे या पढ़ंदे तोखे सदियुनि ताईं यादि कयो वेंदो। इन जे करे अॼु असां साईं जी 132 जनम ॾींहं जे मौक़े ते मौजूदु आहियूं त उहो फ़क़ीर जी दुआ आहे या संदसि खे दुआ हुई जो अॼु एॾी इज़त ऐं एतिराम सां यादि कयो थो वञे। ऐं मौलाई शेदाईअ जे ॾूहिटे खे उहो सकाफ़त खाते में लेबररन आहे ऐं अञा ताईं खेसि पको न कयो वियो आहे। सकाफ़त खातो जेकॾहिं इहा ॻाल्हि करे जेका इमारत आहे मौलाई मंज़िल उहा उन्हनि जे पोयनि खे ॾियारी वञे ऐं हुनजे ॾूहिटे खे पको कयो वञे इहो संदसि सिंध हुकूमत जो वॾो कमु थींदो ऐं मौलाई शेदाई खे असां हमेशह साॻी तरह यादि कंदा रहंदासीं। उनजो सदियुनि जो कमु आहे उहो सदियुनि ताईं यादि रखियो वेंदो। ऐं सभिनी जी महिरबानी। टाउन चेयरमैन मंगो पीर हाजी नवाज़ बिरोही साहब जन खे त उहो अचनि स्टेज ते मुख़्तसर तौर तव्हां सां पंहिंजो ख़्यालु पेश कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीए सिंध
जीवे जीवे पाकिस्तान। हिकिड़े बिरोई शेर सां गॾु थोराईंदो आहियां। अॼु मीर साहब वारनि जा, इनजी पूरी टीम जा, कि बिरोई सिंध बिरोई इत्तेहाद जे इन प्लेटफॉर्म तां इहो हिकिड़ो प्रोग्राम कोठायो वियो ऐं उमेदु कंदासीं त सिंध में जेका बिरोई सिंधी क़ौमियत असांजा वॾा सन 1700 खां हिते आबाद आहिनि, तो इन में का तफ़रीक न रही आहे न रहंदी। उमेदु इहो कजे ऐं करियूं था साईं जिन तफ़सीली हिकिड़ो बयानु कयो रहीमदाद ख़ान मौलाई शैदाई जे हवाले सां, ऐं मीर मुज़फ़र साहब जेको आहे सुठो हिकिड़ो बयानु कयो तालीम जे हवाले सां। इन हवाले सां हिकिड़ो नंढो शेर बिरोई में तव्हांखे ॿुधाए ऐं पंहिंजो जॻह वठंदुसि, तव्हांजो तोराइतो बि आहियां। ख़ासि तौर ते इन वक़्तु जेको असांजे मुल्क, ख़ासि तौर पर असांजो बलूचिस्तान जा जेका हालात आहिनि, कराची जा हालात आहिनि, उन हवाले सां जेको कमी कोताही असांजी रहिजी वियो आहे। सोशल मीडिया जो इस्तेमालु जेको आहे अहम हिकिड़ो इशू आहे इन वक़्तु। ख़ासि तौर ते हिते वेठल तमामु मोज़स के मूं अर्ज़ु कंदुसि इन प्लेटफॉर्म तां कि ख़ासि तौर ते पंहिंजे नौजवाननि खे संभाले वठनि, नंढड़नि खे ॾिसी वठनि त जेको इन वक़्तु सोशल मीडिया जो दौरु आहे उनजो ग़लति इस्तेमालु को बि कहिड़े बि तरीक़े सां असांजे नौजवाननि खे ग़लति रस्तनि ते वठी वञे सघे थो। हिकिड़ो मिसाल आउं ॾींदो आहियां तालीम जे हवाले सां। अॼु असां वञूं था के मार्ट में, के दफ़्तर में, किथे बि वञूं, हिकिड़ो दरवाज़ो खोलण लाइ बि असांखे लाज़मी आहे तालीम, कि हुनखे धिको ॾियणो आहे या चिकणो आहे, इहो बि असांखे ॾिसणो पवंदो आहे। तो तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं सोशल मीडिया जे हवाले सां वरी रिक्वेस्ट कंदुसि त तव्हां असां पंहिंजे नौजवाननि खे संभालियूं इन शेरो शाइरी सां गॾु। करे तिर्क शिंज़स गुलाबा त रैया, करे तिर्क शिंज़स गुलाबा त रैया। शिंज़ मतिलबु बाहि, आग, खाखर बिरोई में चवंदा आहियूं। करे तिर्क शिंज़स गुलाबा त रैया, सालो के रकीबस शराबा त रैया। सालो के रकीबस शराबा त रैया, करो देर तालीम हासिल पाकने है वरना, करो देर तालीम हासिल पाकने है वरना, कलाशन ते हो गए कदाबा त रैया। बास मेहरबानी, शुक्रिया। तो तमामु वॾो शख़्स हो, तारीख़दान हो, मुहक़क़ हो। मूंखे ॿ या टे ॻाल्हियूं ॾाढियूं आहिनि जेकी शिकायत हुई मुख़्तलिफ़ माण्हुनि खां। अमीर अली वेठो आहे, ऐं जॾहिं सेक्रेटरी कल्चर हुउसि त अमीर अली जो मूंसां तालुक़ु रहियो। असां मुस्तक़िल पाण में राब्ते में रहियासीं। ख़बर इहा पई त जेतिरी मौलाई शिदाई साहब जा किताब जेतिरा लिखियल आहिनि उनखां 10 गुणा वधीक किताब अणछपियल आहिनि। उन सिलसिले में साईं सां ॻाल्हि थी त इहो थियो त असां उहे किताब न सिर्फ़ु वठंदासीं मुनासिबु मुआवज़े सां, बल्कि उनखे छपाईंदासीं। उन में का देरि सवेर थी वई, अलाए कहिड़े पासे खां देरि सवेर थी, पर उहे किताब उन वक़्त में अमीर अली खणी आयो जॾहिं आउं सेक्रेटरी चार्ज छॾे चुको हुउसि, उतां रिटायर थी वियुसि, पर खणी मूं वटि आयो साईं। उहे किताब उन वक़्त जे डायरेक्टर जनरल खे, किताब जेके मसौदा हुआ उहे असां उन वक़्त जे डायरेक्टर जनरल खे हवाले कयासीं। पोइ 5-7 सालनि खां पोइ अमीर अली साहब मूंखे ॿुधायो त उहो किताब लभजनि ई कोन था, मसौदा लभजनि, न को किताबूं छपिया न को उहे मसौदा मिलनि था। इहा हिकिड़ी वॾी ज़्यादती आहे त हेॾो वॾो इल्म जो ख़ज़ानो जेको हो उहो ईअं ज़ाहिर थी वियो। ॿी शिकायत इहा आहे त जीअं अमीर अली ॿुधायो त
मौलाई शिदाई जी जेका क़बर आहे उहा ज़बून कोन्हे, उहा पाणी में ॿुॾी पई आहे, घर ठही वियो। हा हा, उन ज़माने में असां इहा कोशिशि कई, उन पाणी खे असां ड्रेन आउट करायूं, म्यूनिसिपलिटी खे चयोसीं त हेॾे वॾे माण्हू जी क़बर जेका आहे उहा पाणी में ॿुॾी पई आहे, उनजो कुझु करियो, पर उनजो को तदारक कोन थियो। टी शिकायत इहा आहे त मौलाई शिदाई साहिबु जेको सिंधी अदब खे ॾेई वियो, उहो असां मोटाए त कोन था सघूं, ॻाए सघूं था, पर उन जे लाइ एतिरो त उनजो ख़ानदान जे माण्हुनि जो हक़ हो जो उनखे का असां नौकिरी ॾिनी। अमीर अली खे कल्चर खाते वारनि नौकिरी ज़रूरु ॾिनी आहे, पर उहा कची आहे। अलाए केतिरनि सालनि खां हले थो, अमीर अली मूंसां ॻाल्हाईंदो रहंदो आहे, मुंहिंजे वस में कोन्हे, पर इहो कल्चर डिपार्टमेंट जो फ़र्ज़ु थो थिए हिकिड़ो त उहे किताब जेके आहिनि उहे ॻोल्ही उनखे छपराइनि ऐं अमीर खे नौकिरी में पको कनि। कामरेड सोहेल सांगी साहब जन खे त उहे अचनि ऐं मौलाई शिदाई साहब जे कम ते, उन जे ज़िंदगीअ ते तव्हां सां ख़्याल पेश कनि। बोलनि पिया पंहिंजा तयारी। हूँ त को मुझे शायद ये सब्जेक्ट कोन थो थिए। आउं बुनियादी तरह सहाफ़ी आहियां, सियासी कारकुन आहियां, सियासी कारकुन रहियो आहियां ऐं हींअर बि उन हैसियत में त हिकिड़ो ज़रूरु तालुक निकिरे थो मुंहिंजो ऐं मौलाई साहब जो। त मौलाई साहब मुहक़क़ तारीख़ नवीस पंहिंजी जाइ ते हो, पर हुनजो हिकिड़ो वॾो सारो कंट्रीब्यूशन सहाफ़त जो आहे। हुन सितारे सिंध जॾहिं पीर इल्म राशिदी साहब सखर मां कढी पे, तॾहिं हुन में बि लिखणु शुरू कई, कमु कई। हुनखां पोइ जेको आहे सो इहो ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे त पीर इल्म राशिदी साहब जी अख़बार में कमु पे कई, पर वरी जॾहिं साईं अलाबख्श सुमरे साहब पंहिंजी अख़बार कढी आज़ाद, त हुनखे हुनजो चीफ एडिटर बल्कि असिस्टेंट एडिटर की। वरी अॻिते हली इहो बि थियो त जॾहिं मुंशी शकूर साहब हैदराबाद मां हिलाल पाकिस्तान कढी, त पोइ जेको आहे सो उते हुनखे चीफ एडिटर की। त ही हिकिड़ो पूरो सिलसिलो अचे थो जेको मौलाई शिदाई साहब जी जेका सहाफ़ती कमु आहे, सहाफ़ती जेके हुनजा ख़िदमतूं आहिनि, उहो असां अक्सर उनखे मतिलबु त यादि घटि कंदा आहियूं, उनजो तारीख़ वारो पासो असीं वधीक कंदा आहियूं। मुंहिंजो मतिलबु उन में क़तई तौर ते कोन्हे त को तारीख़ वारो पासो को ग़ैर अहम आहे। आउं सम्झां थो त कॾहिं कॾहिं असीं सम्झंदा हुआसीं, हाणे बि असांजा वॾा सम्झंदा हुआ, हाणे जेको नओं नस्ल आहे उहो ॾाढो बेकार आहे, हिन में पढ़े बि कोन थो, हिनखे का शइ ख़बर ई कोन थिए, तबाही ॾांहुं पियो वञे। असांजा वॾा जेको हूंदा उन्हनि जे बारे में, मतिलबु मुंहिंजे वालिद साहिब खे मुंहिंजो ॾाढो या ॾाढी इहे बि सोचींदा हुया, असीं पंहिंजे ॿारनि खे ईअं था सम्झूं, ऐं जेके असांजा पोटा ॾोहिटर हुननि जे बारे में बि असांजो इहो ख़्यालु आहे। पर असुलु ॻाल्हि आहे त इहो ईअं हूंदो कोन आहे। इहा ॾाढी दिलचस्प ॻाल्हि आहे। तारीख़ हमेशह हिकिड़े सिधी लकीर सां न हूंदी आहे, लीके सां न हूंदी आहे, बल्कि उहो गोल उन तरीक़े सां हूंदी आहे जंहिंमें इहे शयूं थींदियूं आहिनि। तंहिंजे करे तारीख़ खे पढ़णु ॾाढो ज़रूरी आहे। मौलाई शिदाई साहब तारीख़ ते जेको कमु कयो, उन ते असांजा इलाही सारा दोस्त जेके वधीक तारीख़ पढ़नि था, उन्हनि ते उनजी वधीक महारत आहे, उहे उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदा। पर आउं ॿ टे शयूं उन में सिर्फ़ु ख़ासि तौर ते चवणु चाहींदुसि। हिकिड़ी शइ इहा त मौलाई शिदाई साहब जो जेको वॾो कमु आहे, जेको मुंहिंजे नज़दीक, उहो आहे त हुन जाग्राफी जा तारीख़ ते असरु, इहो हुन मुंहिंजे ख़्याल में सिंध जी तारीख़ में, सिंध में हुन पहिरें दफ़े इन शइ खे उहो कयो। जाग्राफी जा तारीख़ ते असरु कीअं था पवनि, इहो असां सभिनी खे ख़बर आहे। असां काछे जो इलाइक़ो आहे, थर जो इलाइक़ो आहे, असांजा जेके बलूचिस्तान आहे या जेके उतरिया इलाइक़ा आहिनि, उते जी जाग्राफी उते जी तारीख़ ठाहींदी आहे। माना फितरत ऐं इंसान जो जॾहिं पाण में इंटरेक्शन थिए थो, उहे हिक ॿिए सां कीअं था उहो मुंहुं ॾियनि, त पोइ हिकिड़ी तहज़ीब जुड़े थी, उहो सॼो थिए थो, तारीख़ उतां ई ठहे थी। त मौलाई शिदाई साहब जेको वॾो कमु कयो, उहो जेके नक्शा ठाहिया,
मूंखे अंदाज़ो न आहे त उहे केतिरा छपिया आहिनि केतिरा न छपिया आहिनि, पर मुख़्तलिफ़ हंधनि ते बि हुनजो ज़िक्र ॾिठो आहे, हिकु दफ़ो को हुनजो नक्शो बि ॾिठो आहे। त हीउ हिकिड़ो अहम कमु आहे। असां सिंध जी तारीख़ हिकिड़े जाग्राफियाई लोकेशन उहा हिकिड़ी हिकिड़ी ख़ासि आहे, तंहिंजे मुताबिक़ असां सिंधी माण्हुनि जो हिकिड़ो ख़ासि मिज़ाज ठहियो आहे। उन मुताबिक़ असांजी हिकिड़ी ख़ासि जेका आहे तहज़ीब ठही आहे, ऐं बाक़ी जेके बि शयूं सियासत में मईशत में जेके थियनि थियूं उहे सॼो इन हिसाब सां आहिनि। त असां जेकॾहिं दुनिया जे ॿियनि मुल्कनि जा बि ॾिसूं उहो बि इहो ई आहे। तव्हांखे पाकिस्तान जी जेका जाग्राफियाई अहमियत आहे उहो त बुनियादी तरह सां हिते जेको असांजो जेको सामूंडी पट्टी आहे बलूचिस्तान सिंध जी, इन जे करे ई आहे जंहिंखे जियो पॉलिटिकल हू चवंदा आहिनि उहा आहे। त आउं सम्झां थो मौलाई साहिब जो हिकिड़ो वॾो कमु आहे। मुंहिंजे नज़दीक साईं यूसुफ पंवर साहिबु, उन्हनि जो बि हिकिड़ो वॾो जाग्राफी जे हिसाब सां ऐं जाग्राफी जो तारीख़ जे असर जे हिसाब सां वॾा हिकिड़ा कम आहिनि। त हीउ हिकिड़ो अहम पासो आहे जंहिंजे बारे में मुंहिंजी इहा ख़ासि तौर ते जेके बि असांजा इदारा आहिनि, इतफ़ाक़ सां उन्हनि इदारनि में असांजो दोस्त मदद अली सिंधी साहिबु कंहिं दौर में रहियो आहे, त उन्हनि इदारनि जूं हिकिड़ियूं पंहिंजूं बि थींदियूं आहिनि, छा हुनखे चई सघिजे थो, लाभियूं बि सियासतूं बि, केतिरो कमु करण जी हथ ॿधल हूंदा आहिनि, केतिरो करे सघंदो आहे। जाफ़राणी साहिब खे बि चङी ख़ासी मुंहिंजी ख़बर हूंदी। त उन बावजूदि बि मुंहिंजी हिकिड़ा रंजीत इन ॻाल्हि खे हिकिड़ो ख़ासि मतिलबु तवजह ॾियणु खपे त जेको इन जो जाग्राफी जा असर कीअं था पवनि ऐं साईं जी जेके जाग्राफी जे हवाले सां जेके बि नक्शा आहिनि उहे आहिनि। ॿी जेका शइ मूंखे लॻी ॾाढी अहम, त मौलाई साहिबु जेके बि तहक़ीक़ कई, अॻु में पाण इलाही सारा किताब अहिड़ा आहिनि जंहिंजो जेके उन लिखिया विया तारीख़ ते, उन्हनि जो माख़ज़ जेको सोर्स आहे या त सफ़ा अरबी पियो हलंदो अचे तफ़्तुल इकराम आहे छा आहे, या सफ़ा उहो जेको आहे पर्शियन पियो अचे, या जेको आहे सो कंहिं हद ताईं संस्कृत पियो अचे। त मौलाई शीदाई साहिबु जेको कमु कयो आहे उन में हिन इहे टेई सोर्स इस्तेमालु कया आहिनि। अच्छा, उन में हालांकि के शयूं के सवाल अञा बाक़ी रहनि था। ज़ाहिर हिकिड़े माण्हू ते त असां जेकॾहिं चऊं त उन हीअ बि कोन के भई जेको उन कयो ऐं जेको उनजी मूं सवान उमिरि पढ़ी मुख़्तलिफ़ हंधनि ते या दोस्तनि खां पुछियो, उन वटि ज़ाहिर ते हिकिड़ो को एॾा वसीला बि न हुआ जंहिंमें रही करे हू कमु करे, ऐं उन कीअं वञी करे मुख़्तलिफ़ हंधनि ते वियो हूंदो, उहे नक्शा ठाही, माण्हुनि खां पुछी करे बि, ॿिया जेके मुख़्तलिफ़ माख़ज़ खईं उहे बि सभु। त हीउ हिकिड़ो उहो कमु आहे जंहिंमें मौलाई शीदाई साहिबु साॻे वक़्तु टे जेके माख़ज़ कया, बल्कि किन हद ते उन में जेको यूनानी जेके किताब आहिनि माख़ज़ आहिनि उन्हनि जो बि असांखे उन में अक्स मिले थो। असां वटि बदकिस्मती इहा आहे त हू त तारीख़ हर हुकुमरान पंहिंजी मर्ज़ी जी ठाहींदो आहे ऐं उन में इहो ई चवंदो आहे त सभु कमु ज़बरदस्त हो ऐं जेकी कुझु हुन कयो इहो ई ठीकु आहे, जेके कुझु कमु कया जेके नज़रियात फैलाए उहे बि पंहिंजी हिदायत ते आहिनि। पर हिन में जेका अहम शइ थिए थी उहा इहा थी थिए त जॾहिं मिसाल जे तौर ते अरबन जेका तारीख़ लिखी उन में त हू इहो थोरे ई ॼाणींदा त मोहम्मद बिन क़ासिम का कई, हू त अची हिते इस्लाम फैलाइण जे उन चकर में रहंदा। ईअं साॻे तरीक़े सां मुख़्त त जेको ईरानियुनि ठाहियो उहो बि पंहिंजे उन हिसाब सां कयो, जेकॾहिं यूनानियुनि लिखियो उहो बि उन्हनि जो जेको बि पंहिंजे नज़रियनि जी, पंहिंजी क़ौम जी, पंहिंजी तहज़ीब जी मतबर आहे, ऐं जेके हीअ आहिनि उन्हनि जी जेका आहे सा हेठि करणु। बिल्कुलु अहिड़े नमूने सां जॾहिं असांखे हिते हींअर बि कयो थो वञे त जहिड़ो कर असीं सिंध में जे कयूंसीं पाकिस्तान ठहिण खां अॻु में, जहिड़ो करे न को पूरा मुस्लमान हुआसीं न का असां में का फ़ज़ीलत ऐं तहज़ीब हुई, हालांकि ई कोन्हे त हू पंहिंजे पाण खे हाकिम जहिड़े तरीक़े सां कंदा आहिनि उहो तरीक़ो रहंदो आहे। हिते साॻे तरह अंग्रेज़ आया, अंग्रेज़नि बि जेका तारीख़ लिखी, असीं सभई चवंदा आहियूं त अंग्रेज़नि इलाही कमु कयो, बिल्कुलु इलाही कमु कयो। सिंधी खे जेका इहा अल्फ़ाबेट रसमुल ख़त ॾिनई उहा बि अंग्रेज़नि ॾिनी, उहा बि उन्हनि जी मजबूरी हुई, छाकाणि जो उन खां अॻु में जेको बि सिंध जी लिखत पढ़त हुई या त पुराणे जेके 4-5 लिखतूं हुयूं सिंधी जूं उन में हुई, या वॾे पैमाने ते उहा फारसी हुई।
त उन्हनि जी इहो त भई फारसी मां इहे जेके कलोड़नि ऐं टालपुरनि वारे दौर जे इन मां कीअं जिन छॾाइजे। नतीजो इहो थियो जो असीं पंहिंजे उन सॼे तारीख़ खां उन सॼे वरसे खां जेको फारसी में मौजूदु उन खां महरूम थी वियासीं। इहा साॻी सूरत अंग्रेज़नि कई, या साॻी सूरत अरबनि कई, या साॻी सूरत पोइ जेको आहे सो जॾहिं असांजो इहो पाकिस्तान ठहियो तॾहिं बि थी। त असां वटि सिंध जी तारीख़ में हिकिड़ा वॾा सारा गैप आहिनि, तमामु वॾा। उन में पतो ई नथो पए त मिसाल जे तौर ते मौलाना मौलाई शीदाई साहिबु जेको लिखियो आहे, जंहिंमें कोई 3000 सालनि जी ॻाल्हि बंदि सियासी तारीख़ जा कुझु उनमें अक्स मिलनि था, स्केचिस मिलनि था, त वधीक उन में आहे कोन, सॼो गैप आहे। जेकॾहिं हिते हिंदू हुक्मरान हुया उन्हनि पंहिंजे हिसाब सां कयो, भई हुनजी पंहिंजी धरती जी पंहिंजी जेका शइ उहा कोन थी रहे। हिकिड़ी ॿी शइ जेका मूंखे तमामु सुठी लॻी, उहो अॼुकल्ह त सॼी दुनिया में उहो हले पियो, हिकिड़ी वॾी मूवमेंट आहे पीपल्स हिस्ट्री, माने माण्हुनि जी तारीख़। इहो को तारीख़ूं जेके डेट्स उहे को बादशाहनि जूं ऐं मुल्क फतेह करण जूं न आहिनि, बल्कि माण्हुनि जी हूंदी आहे। इहे माण्हुनि जी हूंदी आहे, जीअं साईं हिन में लिखियो आहे सखर बखर जी तारीख़, दादू जी तारीख़, इहे सभु माना पीपल्स हिस्ट्री आहे। त पीपल्स हिस्ट्री जो हाणे त पूरी दुनिया में हिकिड़ी तहरीक हले पई, पर साईं जेको आहे सो मौलाई साहिबु उन वक़्तु बि इहो कयो। त हीउ हिकिड़ो वॾो साईं जो वॾो कंट्रीब्यूशन आहे, ऐं इन में इन शइ खे ॾिसणु तमामु ज़रूरी आहे। त जंहिं किताब जनतुल सिंध जो ज़िक्र कयो थो वञे, ऐं जेको मूं पढ़ियो आहे ऐं सभिनी दोस्तनि ज़िक्र बि कयो पिए, त मौलाई साहिबु जेको आहे 6 दर्जा पढ़ियलु हुयो। सिंध यूनिवर्सिटी 1950 में हुनखे फेलोशिप ॾिनी। हाणे फेलोशिप ज़ाहिर त एॾो स्कॉलर हुयो जो 6 क्लास या 7 क्लास पढ़ियल खे फेलोशिप मिले। हीउ जेको किताब जनतुल सिंध पियो आहे, इहो इन फेलोशिप जो नतीजो आहे। उहो मुंहिंजे ख़्याल में तमामु मुख़्तसिर हिकिड़े अरसे में इहो हुन साईं लिखियो हुयो, ऐं हीउ हिकिड़ो वॾो हुनजो कंट्रीब्यूशन आहे। ॿियनि किताबनि में इलाही सारा किताब आहिनि, तारीख़ सखर आहे, तालपुरनि जी आहे, सिंध जा पुराणा शहर जेको आउं चवां पीपल्स हिस्ट्री उहो आहे, ऐं कोई 42 खनि किताब तक़रीबन उहे थियनि था। पर जेका ॿी शइ जेका मूंखे लॻी, हिन 59-60 वारे इन ॾहाके में हिकिड़ो मेहरान अख़बार थोरो डिफरेंट हूंदी तॾहिं, त उन हिकिड़ी इलाही सारा उन में साईं जा जेके तारीख़ ते मज़मून छपिया आहिनि। मूंखे अंदाज़ो न आहे, ख़बर न आहे त उहे मज़मून जेके आहिनि से पोइ कंहिं किताबी शक्ल में छपिया या न छपिया। त हीउ हिकिड़ो उहो असासु आहे जंहिंजो ज़िक्र असांजे दोस्त अमीर बिरोही साहिबु कयो पिए या जाफ़रानी साहिबु कयो पिए, जेके हुया जेके अणछपियल हुया, पर हीअ त उहे हुया जेके बहरहाल मेहरान अख़बार किथे न किथे त हूंदी, त उन खे हथु करे हिकिड़ो छपाए सघिजे थो। असुलु ॻाल्हि आउं सम्झां थो त हा, उहो जेको मूं चयो पियो न मौलाई साहिबु जेके नक्शा ठाहिया, उहे नक्शा कंहिं हिकिड़े दौर जा न आहिनि, मुख़्तलिफ़ दौरनि जा आहिनि। मुख़्तलिफ़ दौरनि जा आहिनि, त उन में असांखे उनजी सियासी जेका बि उहा जाग्राफी थींदी आहे, उन जो पतो पए थो कहिड़ा दौर आहे, उते कहिड़ियूं हालतूं, कहिड़ा शहर, उहो सॼो नक्शे जी उन में असांखे हिकिड़ो मिले थो। आउं सम्झां थो त जेका अॼु सभ खां वधीक ज़रूरत आहे, इहो ठीकु आहे त अंग्रेज़नि जा किताब छपजनि, मूंखे उन ते कोई एतिराज़ कोन्हे, पर उन ते हिकिड़ी तनक़ीदी निगाह ज़रूरु विझणु खपे। मौलाई शीदाई साहिबु जेको कमु कयो उन एट ए टाइम 3-4 सोर्स इस्तेमालु कया, त हिकिड़ो तनक़ीदी नज़र सां हिकिड़े नए साइंसी बुनियाद तां उन ते करणु खपे। मौलाई साहिब जो इहो जेको कमु इन खे अॻिते वधाइणु खपे, यानी पीपल्स हिस्ट्री, जाग्राफी जो कॉन्टेस्ट। टियों इहो त जेके ॿिया सोर्स इस्तेमालु करे उनखे वधीक जेको आहे तख़लीक़ी अंदाज़ सां अॻिते आणणु खपे। इहो जेको आहे सो असांजे इदारनि जी ज़िमेदारी हुजणु खपे। ऐं आउं सम्झां थो त जेकॾहिं आउं ग़लति न आहियां त हीउ जेको मौलाई साहिबु सिंधी माण्हू थी करे, हिन ज़मीन जो माण्हू थी करे, जेको पंहिंजी धरती जी तारीख़ लिखण जी
जेका पंहिंजे तौर ते कोशिशि कई आहे उहो पहिरीं आहे, न त ही ॿिया जेके सभु आहिनि उहे कंहिं सोर्स मां आहिनि, तर्जुमा थियल आहिनि, किथे हिकिड़ो सोर्स आहे, किथे ॿियो सोर्स आहे, हिन में 4 सोर्स प्लस मौलाना साहिब जो पंहिंजो तर्जुमो। तव्हां सभिनी जी महिरबानी। GSN पाकिस्तान आर्ट्स काउंसिल जे लोक विरसा कमेटी तरफ़ां ऐं बुरोहिता तरफ़ां अॼु हिन तक़रीब में मां जो थोराइतो आहियां। मोहतरम आलम बुरोही साहब, मोहतरम एजाज़ कुरैशी साहब, सोहेल सांगी साहब, मोहतरम अशफाक मेमन साहब, मोहतरम सलीम भंवर साहब, मोहतरम शफ़क़त अब्बासी साहब, साईं शम्स जाफ़रानी साहब, असलम बलोच साहब, मोहतरम अब्दुल्ला सोलंकी, मोहतरम अमीर अली बुरोही ऐं मोहतरम अज़हर बांबड़ ऐं ॿिया दोस्तो, अॼु असां सिंध जे हिकु तमामु वॾे तारीख़ नवीस मौलाई शीदाई साहब रहीमदार ख़ान जी यादि में हिते गॾिजी आहियूं। ऐं सभ खां पहिरीं त आउं पाकिस्तान आर्ट्स काउंसिल जो साईं अहमद शाह जो, अयूब शेख साहब जो थोराइतो ऐं ख़ासि तरह साईं मोहम्मद आलम साहब जो, जीअं असां सभिनी खे न फ़क़ति गॾु कयो पर इहा आइडिया ॾिनी त ही प्रोग्राम थियणु खपे। असल में ॻाल्हि आहे त पंहिंजनि इन अहिड़नि माण्हुनि खे यादि करणु खपे जिन समूरी ज़िंदगी सॼी तारीख़ अदब लाइ कमु कयो। तव्हांखे ख़बर आहे त मौलाई शीदाई साहिबु तमामु ग़रीब माण्हू हो, पोरियत माण्हू हो, ऐं हीअ जॾहिं 1922-21 में जॾहिं सिंध ज़मींदार अख़बार सखर मां जारी थी, अली मोहम्मद राशिदी हुनजो एडिटर थियो त मौलाई शीदाई साहिबु हुते हो। ऐं इहे सभु मोहम्मद हनीफ़ सिद्दीक़ी जे शौक़ु ॾियारण सबबु सिंध जे तारीख़ ॾांहुं माइल थिया। ऐं हुन जा 2 किताब जेके आहिनि तारीख़ तमदुन सिंध ऐं जन्नतुल सिंध अॼु बि सिंध जे तारीख़ जा हिकिड़ा अहम किताब आहिनि। ऐं आउं तव्हांखे हैरत खे ॿुधायां त हू न फ़क़ति किताब लिखंदो पर जिन जिन शयुनि जा हू नक्शा बि हथनि सां ठाहींदो। इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू गुरबत जे आलम में किताब बि लिखे ऐं उहो शाइर बि कराए ऐं पंहिंजी हिन गुरबत जे ज़िंदगीअ में हुन समूरी ज़िंदगी गुज़ारे छॾी। ऐं नथो सम्झां त अॼु हुनजी गुरबत बि किथे वाक़िआ आहे या उहा बि कब्ज़े ख़ोरनि जे सखर में अची वई आहे, उहो ई संदसि माइट ॿुधाईंदो। हुनजा मूंखे ख़बर आहे त हुनजा कुझु केतिरा किताब मुख़्तलिफ़ इदारनि खे बि ॾिनल हुआ, जेके जाफ़रानी साहिब उहे ज़ाइल थी विया। पर मां हिकिड़ो किताब मूंखे किथे रदीअ मां हथ आयो, उहो मूं सिंधियत बोर्ड खे ॾियारे मोकिलियो, जेको शाइर थियो आहे। त अहिड़नि माण्हुनि खे केरु यादि थो करे, इहे केरु यादि कंदो। कुझु इदारा अहिड़ा ठहिया हुआ, जीअं मोहतरम GM सैयद 1942 में जॾहिं 41 में सिंध जो तइलीम वज़ीर थियो त हुन 2 कम वॾा कया। हिकिड़ो यूनिवर्सिटी ठाहिण लाइ कमेटी मुक़ररु कई ऐं ॿियो सिंधी अदब जी तरक़ी लाइ इदारो ठाही, जेको पोइ सिंधी अदबी बोर्ड जी शिकिल में थियो। हाणे इहो समूरो कमु उन्हनि इदारनि ते आहे। आउं इदारनि ते का तनक़ीद कोन थो करियां, आउं इहो थो चवां त ही कमु सिंधी किताब, सिंधी तारीख़, सवे किताब सिंध जे तारीख़ जा अंग्रेज़ी में मौजूदु आहिनि, जेके तर्जुमो थियणु खपनि। सिंधीअ में फारसीअ में मौजूदु आहिनि। पहिरीं उन्हनि असली किताबनि खे असली सूरत में शाये कजे, तंहिंखां पोइ इहो तर्जुमा शाये थियणु खपनि। ही इदारा जेके ठहिया हुआ के नौकरी ॾियण जा दफ़्तर कोन हुआ, इहे ठहिया हुआ सिंधी अदब जे तरक़ी ऐं तरवीज लाइ। लाहौर में केतिरा इदारा आहिनि जिन खे हुकूमत पंजाब पैसा ॾिए थी ऐं उहे किताब शाये कनि था। मूं हुन खां पुछियो त तव्हांजा किताब हलनि था? हुनजो किताब हले न हले, हिन सां असांजो कहिड़ो वास्तो आहे? किताब शाये करणु असांजो कमु आहे, जंहिंजे लाइ असांजी ग्रांट थी मिले। सो अॼु अहिड़े माण्हू खे असीं यादि पिया करियूं। अशफाक साहिब, हाणे तव्हां त असांजा सीनियर माण्हू आहियो, असां तव्हांजे क़दमनि में रही सियासत सिखी ऐं पढ़ी, ऐं सचपच इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे त भला हिननि माण्हुनि खे पंहिंजा पोयां छो यादि कयूं, असीं छो न यादि कयूं? या उहे इदारा जिन खे वॾियूं वॾियूं ग्रांटूं मिलनि थियूं उन्हनि खे यादि करणु खपे। मूंखे ख़बर न आहे त मौलाई शीदाई साहिब जा केतिरा किताब ज़ाइल थी विया ॾिया, पर जेके किताब आहिनि हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त इहो कमु केरु कंदो। ख़ुदि अहिड़ा किताब बि आहिनि जिन जी एडिटिंग ज़रूरी आहे, उहे वरी नए रुख सां शाये थियणु खपनि। ऐं इन सिलसिले में आउं गुज़ारिशूं करे सघां थो सिंध जे उन्हनि इदारनि खे जिन खे करोड़नि जूं ग्रांटूं मिलनि थियूं
उहे किताब शाया कनि त केॾो सुठो थिए। तव्हां जी वॾी महिरबानी। जन आफ्ताब मेमन साहब खे गुज़ारिश हाणे ब्रोही ताज जे हवाले सां पहिरीं ॿ ॻाल्हियूं नंढड़ियूं कंदी अचां जेको मुंहिंजो ज़हन आहे। जॾहिं इलेक्शन थी त ख़बर पई त साईं ब्रोही इतिहाद थियो आहे। आलम ब्रोही साहिबु असांजो कुलीग आहे ऐं मुहबत कंदो आहे। असां गॾिजी सिंध विजन ठाहिण में असां गॾु हुयासीं। आउं इलेक्शन मीपू ख़ासि या पंहिंजे ॻोठ जी या पंहिंजे माइट जी कॾहिं पुछा कोन कंदो आहियां, पर ब्रोही इतिहाद जी इलेक्शन जे ॾियण में बि फ़ोन करे आलम साहिब खां पुछंदो आहे। ख़बर पवंदी सही चङा वोट पियो खणे असांजो जेको नौजवान आहे बीठो कैंडिडेट। मूंखे इन में इंट्रस्ट छो हुयो? इंट्रस्ट हिन करे हो त असांजी सिंध जेका जागीरदारनि ऐं मुतारनि जे हवाले थियल आहे उन में हिकिड़ो आम माण्हू इलेक्शन में बीहे थो। पोइ इहा असांजी ख़ुशकिस्मती जो हुते इहो ब्रोही इतिहाद जी कोई स्ट्रेंथ चङी हुई। ब्रोही आहिनि, मेंगल आहिनि, ॿी ज़ातूं आहिनि, इहे पाड़ा जेके इन्हनि मूंखे यादि थो अचे 36,000 वोट खयां हुआ असांजे ब्रोही इतिहाद जे कैंडिडेट। त मुंहिंजो इंट्रस्ट सिर्फ़ु इन हंधि ताईं हो। वरी हे कुझु ॾींहं अॻु में जॾहिं साईं ॻाल्हि कई सेमिनार जी त साईं जॾहिं ॻाल्हि कई सेमिनार जी मुंहिंजे यार मूं कान पढ़ियो आहे मौलाई शीदाई, यानी मूं पहिरियों दफ़ो ॾिठो त जनत सिंध जो जेको छापो आहे छो अदबी बोर्ड जेको आहे उन जो वाक़ई में जीअं अॻे चयो अदबी बोर्ड कोई कमु कान थो करे, बल्कि एजाज़ साहिबु चयो आहे सॉरी एजाज़ साहिबु चयो अदबी बोर्ड कोई कमु कान थो करे। उहो छो त आहे उहा बि हिकिड़ी फीफडम आहे, उहा बि ॾिनी हुई आहे हिकिड़े ख़ानदान खे। मूंखे तमामु एतिराम आहे ऐं मखदूम साहिबान सां मुंहिंजी न्यासमंदी आहे, मूंखे तमामु एतिराम आहे, पर फीफडम ऐं हैरानगी ऐं जेका वरासत साईं हो फलाणो वियो त भुटो साहिबु वियो त पोइ भुटो ज़रदारी थी विया, पोइ भुटो ज़रदारी चौधरी थी विया। अजीब हिकिड़ो मतिलबु वेरी अनफॉर्चुनेट, यानी ॿकरियूं ऐं रिढूं आहियूं असां जेके पिया हकलीनि। इन ते मूंखे तमामु घणो शिदत सां मूंखे इन ॻाल्हियुनि ते एतिराज़ु हूंदो आहे। ज़ाती तौर ते मुंहिंजो नज़रियो ग़लति थी सघे थो, पर इन खे आउं इम्बाइब कयां थो इन नज़रिए खे। अच्छा साईं, पर जॾहिं इहो थियो तॾहिं मूं साईं सां हिकिड़ी ॿी ॻाल्हि की जेका हिते हीअं दोहराईंदसि, जेको मुतालबो 4 नंबर मुतालबो आहे। ओवर अ पीरियड ऑफ टाइम आउं ॾिसां पियो त जेके हिन में and selected या nominees for the awards and those awarded civil award हुजनि, मिलिट्री जा बि थी सघे त ईअं ॾींदा हुजनि त पर हुन में कुझु न कुझु हूंदो आहे। त उहे हूंदी आहे रेवड़ियूं वंडण। हाणे रेवड़ियूं वंडण वारे सिलसिलो जेको आहे उन ई हवाले सां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ते मौलाई शीदाई साहिबु तमामु वॾो मुहक़क़ बिल्कुलु हूंदो। हींअर मूं स्कैन कयो, पहिरीं दफ़ा मूं ॾिठी आहे इहा किताब, पहिरीं ॾिठी हूंदी नंढे हूंदे त आउं पाण खे हिन जो त ॻाल्हि आहे 1958 में छपी त आउं 8 सालनि जो हुयुसि। उन खां पोइ वरी इंग्लिश मीडियम स्कूल हलाला मुख़्तलिफ़ हंधनि ते। अच्छा हे हींअर बि ॾिसो ईअं थिया आहिनि हितां। मूंखे यादि आहे मोहम्मद उस्मान गिपलाई जी नॉमिनेशन मूं कोशिशि कई, थी वई कैबिनेट डिवीज़न में। पहिरीं मूं कैबिनेट डिवीज़न में बि कैबिनेट सेक्रेटरी सां ॻाल्हायो, ऐं नौकिरी में हुअसि, दोस्त या कुलीग हुया, त उन्हें चयो यार वो फलाना है इज ब्रिगेडियर और समबडी लुकिंग आफ्टर दिस। मुझे यार उन सां ॻाल्हाए सघां थो, मूंखे नंबर ॾे। उन सां ॻाल्हायो, पोइ आउं इस्लामाबाद वियुसि, उन्हनि शरीफ़ माण्हुनि खे सम्झायमि अलाई वॾो अदीब सिंध जो ईअं हो फलाणो, एतिरियूं किताबूं छपायूं अथसि। चई आख़िर में कोन ॾिननि इन करे त पोस्ट थॉमस कोन था ॾियूं। असां इफ़्तिखार आरिफ़ साहिबु आहे जेको हू इज़ द अवार्ड कमेटी, उहो न को मरे थो न को थी जान छुटे अवार्ड कमेटी जी। उन ई उस्मान गिपलाई जो चयो त भई पोस्ट थॉमस जेको असां कोन ॾिना आहियूं। अब छो कोन ॾिना त मोहम्मद उस्मान गिपलाई 2000
2000 में न कॾहिं गुज़ारियो मूंखे अहमद कंहिं लुकमो हुयो तव्हांखे यादि आहे शम्स उस्मान दीपलाई साहिब जो 2000 न सॉरी 1995 में या 95 में 95 जे विच में गुज़ारे वियो तंहिं करे कोन ॾींदासीं। अच्छा इतफ़ाक़न मूंखे ख़बर पई त साॻी कमेटी साॻियो इफ़्तिख़ार आरिफ तंहिं पतरस बुखारी खे हुन कमेटी में विझरायो। पतरस बुखारी गुज़ारे हो 1966 में, उन खां 30 साल पोइ जंहिं गुज़ारियो तंहिंखे कान मिलंदो। त इहे अवार्ड कमेटी जेको आहे घणो फार्स आहे। साईं मूंखे चयो त यार रेज़ोल्यूशन हिकिड़ो कमु चयो त रेज़ोल्यूशन तव्हां करियो, रेज़ोल्यूशन खां को फ़ाइदो कोन्हे। उहो मुराद अली शाह त हाणे अकेलो चीफ मिनिस्टर कोन्हे, इलाही चीफ मिनिस्टर्स आहिनि सिंध जा, तंहिं करे तव्हां जेकॾहिं उमेद रखो था मुराद अली हा हिन उस्मान दीपलाई जे सिलसिले में अलीमान महर हुयो चीफ मिनिस्टर ऐं अलीमान साहिब वटि वियसि मुंहिंजे साईं ब्याज बि थी आयसि असां की छा करिणो आहे मुंहिंजे साईं प्राइम मिनिस्टर सां ॻाल्हायो ख़त लिखो की मिलाए संदे कमरे में चीफ मिनिस्टर जे कमरे में उतां मूं प्राइम मिनिस्टर जे प्रिंसिपल सेक्रेटरी जो नंबर मिलायो। बदरुल इस्लाम मुंहिंजो दोस्त बि हुयो मुंहिंजो सीनियर कुली हुयो। मैं उन्हें सर एक वो जाती हुई है चीफ मिनिस्टर साहब बात भी करना चाह रहे हैं कि क्या ॿुधायो मां जी नहीं ही डजंट हैव टू टॉक टू द प्राइम मिनिस्टर, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी, मेरी जिम्मेदारी है, मैं खुद ही पीएम को ब्रीफ कर दूंगा, आप मुझे सिर्फ भिजवा दें, लेटर उनका भिजवा दें। तो साईं मोकिलियोसीं त ॿिए ॾींहं ते उन अप्रूवल अची वियो। त ईअं थियनि थियूं जेकॾहिं तव्हांखे आहे बैकिंग तव्हांजो पंहिंजो सदर मोहतरम पाकिस्तान तव्हांखे सपोर्ट कोन कंदो जेसीं ताईं साईं आहे। तव्हांखे चीफ मिनिस्टर वीचारो इनखे अथॉरिटी कोन्हे एतिरी जेको पाण वारा तो खपोड़ करे ख़ैर जेको बि आहे, पर हीअ रेज़ोल्यूशन पास करणु हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त मंशा ॾिए थी कम्यूनिटी ऐं असां दोस्त। महिरबानी साईं। आख़िरी ऐं सदारती तक़रीर लाइ मां गुज़ारिश कंदुसि अॻूणे एम्बेसडर कई किताबनि जे लेखक साईं आलम बिरोही साहब खे त उहो अचे ऐं तव्हां सां मुखातिब थिए। स्टेज ते वेठल दोस्त ऐं पिंडाल में वेठल दोस्त असांजी भेनरूं, मां हिकिड़ी 2-3 जेके आहिनि से अॼु इतराफ़ करे वठां तो दोस्त जमा आहिनि ऐं ॿुधण वारा बि आहिनि। असल ॻाल्हि इहा आहे त मां क्वालिफाइड न आहियां रहीमदाद ख़ान मौलाई शीदाई जे बारे में ॻाल्हाइण जे लाइ। आई एम नॉट क्वालिफाइड फॉर दैट। वो तमामु वॾो माण्हू नॉट इन द सेंस ऑफ वेल्थ, पंहिंजो सादा ज़िंदगी में जेको आहे सो तमामु ख़ुशि रहंदो हो, लेकिन वो वॾो माण्हू हो इल्मी लिहाज़ इंटेलेक्चुअली, एज अ रिसर्चर, एज अ स्कॉलर, एज अ इंटेलेक्चुअल जॉइंट। जंहिं शख्स पंहिंजी ज़िंदगी लिखण पढ़ण ऐं तहक़ीक़ करण जे लाइ वक़ुफ़ करे छॾियईं, उन जे बारे में मां छा थो ॻाल्हाए सघां थी। बक़ौल साईं मदद अली साहब जे सिंधी साहब जे त मौलाई शीदाई साहब 24 कलाक जेको आहे सो राइटर हुयो। 24 कलाक हुनजी सोच उथण वेहण जेको आहे सो पंहिंजे इंटेलेक्चुअल लेबर में गुज़रंदो। तॾहिं हो जेको आहे सो असांजे लाइ हिकिड़ो इल्मी चओसि तव्हां, अदबी चओसि तव्हां, हिस्टोरिकल मीरास जेको आहे सो हेरिटेज छॾे विया आहिनि असांजे लाइ। ऐं असांजो फ़र्ज़ु आहे हिन मीरास जी असां हिफ़ाज़त कयूं, हिनखे गुम थियण न ॾियूं। मुंहिंजा किताब जेके आहिनि से 2-3 छापिया आहिनि रॉयल बुक कंपनी वारा। उन्हनि हिकु दफ़े मूंखे चयो त हिकिड़ो असां किताब छपियो कंहिं ज़माने में
जस्टिस ख़ुदा बख़्श मरी जो जंहिं लिखियो शायदि किताब जो नालो हो सर्च लाइट ऑन बलोचिस्तान एंड बलोच ट्राइब्स। सो असां उनखे ॿीहर छपण था चाहियूं पर आउट ऑफ प्रिंट वियो आहे, उनजी कापी किथे कोन थी मिले। दीज़ आर इहे जेके आहिनि से नायाब इनवैल्यूएबल बुक्स आहिनि। उन्हनि खे लिखण जे लाइ जेको ऑथर आहे उहो अलाए केतिरा साल उन जे लाइ तहक़ीक़ कंदो आहे ऐं जेको आहे सो मटीरियल गॾु कंदो आहे, उन खां बाद उनखे कमिट कंदो आहे टू पेपर या लिखंदो आहे। सो मौलाई शीदाई जा एटलीस्ट मूंखे ख़बर आहे त 20-25 किताब उर्दू में सिंधी में लिखियल अथसि। हाणे उनजो मशहूरु किताब जेको सिंध ते लिखियल आहे उहा आहे जन्नत सिंध, सिंध जी तारीख़ आहे। हाणे उन खां पुछो जन्नत ऐं सिंध उनजो नालो छो ॾिनई, उहा उनखे ख़बर आहे या तव्हां मौक़िक़ जेके आहिनि से उन्हनि खे आहे। पर हिकिड़ी शइ उन मां रिफ्लेक्ट करे थो, ज़ाहिर थिए थो त साईं मौलाई शीदाई खे सिंध जे सरज़मीन सां उनजे मिटी सां वॾो इश्क हुयो। मां उनजो क़ाइल उन वक़्तु थियुमि जॾहिं मां जन्नत सिंध जे लास्ट 2 पेजिस मां पढ़ी वरिता रिवाइव करण। मां घणो वक़्त अॻ में पढ़ियो हो, ओतिरो शौर बि न हो शायदि, ओतिरी सम्झ बि न हुई शायदि। तो सिंधी ॿोलीअ जे लाइ हुनजे हिकु हिकु जुमिले मां सिंधी ॿोलीअ सां जेको साईंअ जो लॻाव आहे, साईं जो जेको इश्क़ आहे, उहो ज़ाहिर थिए थो पए। मां थोरो मिसाल हुनजो कोट कयां तव्हांखे ॿुधायां। हिकिड़े हंधि लिखनि था त सिंधी ॿोली जेका आहे सा अमन पसंद ऐं सालेह ॿोली आहे। हर ॿोली में गुथा लफ़्ज़ बि हूंदा आहिनि, पर सिंधी ॿोलीअ खे सालेह चवणु, उन में यकीन रखणु, हे उहो माण्हू करे सघे थो जंहिंखे पंहिंजी ॿोलीअ सां इश्क़ आहे। ऐं ॿिए हंधि लिखे थो त सिंधी ज़ुबान कंहिं बि तरक़ी याफ़्ता ज़ुबान सां तव्हां उनखे कंपेयर करे सघो था। उन में ॿुधाइनि था त वजह छा आहे। चवनि था हिकिड़े शइ जे लाइ सिंधीअ में कई लफ़्ज़ आहिनि ऐं हिकिड़े एक्सप्रेशन या फ्रेज़ जे लाइ कई मानाऊं आहिनि। इहो सिंधी ॿोलीअ जी सिर्फ़ु ख़ासियत आहे। ऐं ॿिए नंबर ते साईं लिखनि था जेकॾहिं सिंधी ॿोली काथे मुंझे थी कंहिंखे कंहिं शइ खे एक्सप्रेस करण जे लाइ, त ओड़े पाड़े मां लफ़्ज़ हुन जा आहिनि, ओड़े पाड़े मां लफ़्ज़ उधार वठी करे उन्हनि खे अहिड़े नमूने सां पंहिंजे टेक्स्ट में वजूद में समोए छॾे, एब्सॉर्ब करे छॾे थी, जो पढ़ण वारे खे कंहिं बि स्टेज ते महसूस नथो थिए त फारसी जो लफ़्ज़ आहे या अरबी जो लफ़्ज़ आहे। कमाल आहे। तव्हां किताब सिंधीअ ते लिखो, सिंध ते लिखो, उर्दूअ में लिखो। तारीख़ बलोचिस्तान उर्दू में अथसि, तारीख़ कलात बलोचिस्तान उर्दू ते अथसि, घणाई किताब उर्दू में अथसि, पर सिंधी में वधीक अथसि। जन्नत सिंध पंहिंजी जाइ ते, तारीख़ तमदुन सिंध पंहिंजी जाइ ते, तारीख़ तालपुर पंहिंजी जाइ ते, तारीख़ ख़ासकेली पंहिंजी जाइ ते। तव्हां मौलाई शीदाई साहिब जा 20-25 किताब, हाणे जेको आहे जन्नत सिंध में मां मिर्ज़ा खलीज बेग खे बि पढ़ियो आहे, मां ॿिया बि तारीख़ जेके आहिनि से
सिंध ते वर्क गर्दानी कई आहे, पर जन्नत सिंध जी हिकिड़ी ख़ासि ख़सूसियत मौजूदु आहे। शायदि जाफ़रानी साहब खे वॾी ख़बर हुई त एपिसोडिक जेके नैरेशन्स आहिनि या वाक़ियाती सिर्फ़ु बयान कोन्हनि, हिते जंग थी, हे खटियो, हिन हारायो, या ईअं कयो, या ईअं फलाणो आहे न, पर उन सां गॾोगॾु सियासी, समाजी ऐं मुआशी ऐं मुआशरती जेके पहलू आहिनि सिंध जा, उन फेज़ में हर फेज़ हिस्टोरिकल फेज़ थींदा आहिनि हर फेज़ में, ऐं जेके समाजी रुझान हुया उन्हनि खे, ऐं जेके करंट्स या अंडर करंट्स हुया उन सोसाइटी में, उन सभिनी खे जेको आहे सो न सिर्फ़ु बयान थो करे मौलाई शीदाई साहब, पर उन्हनि ते तबसरो बि करे थो। सो इन जे करे मां चवां थो त जेको आहे सो मौलाई शीदाई जो पंहिंजो लिखण जो अंदाज़ हुयो ऐं तमामु गहरी, यानी जेको आहे सो सोच में वञी करे या तजियो करे उन खां बाद लिखण विहंदा हुआ। पर साॻे वक़्त में मूंखे अहसासु थिए थो त मां अंग्रेजी में लिखंदो आहियां, आराम सां लिखंदो आहियां, मां उर्दू में बि आराम सां लिखंदो आहियां, सिंधी में अञा ताईं मूंखे लिखणु नथो अचे। ॻाल्हाए त वेंदो आहियां। अॼु मूंखे पंहिंजे हिन महफ़िल में इहा कमी जेका आहे, इहा नाअहली जेका आहे, इनकॉम्पिटेंस जो आहे लिंग्विस्टिक, उनजो अहसासु वधीक थो थिए। पर असां सभु पाण में वेठा आहियूं साईं, असांखे कुदरत कहिड़ी ज़मीन ऐं कहिड़ो ख़ितो अदा कयो आहे जंहिंजो नालो सिंध आहे। आलम बरोई पढ़ियो बलोचिस्तान में मैट्रिक ताईं, मैट्रिक करणु सिंध आयो, ग्रेजुएशन सिंध यूनिवर्सिटी मां कई, नौकरियूं हिते कई, सिंधी ॻाल्हाइणु पोइ सिखियो जॾहिं सिंध में आयो, पढ़णु पोइ सिखियो, पढ़े थो पियो। अॼु मूंखे सिंध जेको आहे सो हिकिड़े माउ वांगुरु सीने सां लॻायो, मूंखे छा छा न ॾिनई। मां CSS बि कयो, सॼी दुनिया में घुमी फिरी विया आहियूं, सफ़ारत मां कई, बचनि सां मां जेको आहे सो सुठी ज़िंदगी थो गुज़ारियां। सिंध मूंखे छा न ॾिनो। अहिड़े नमूने सां तव्हां ॾिसो, सैयद ॿाहिरां आया, सिंध सीने सां लॻाए, पठान ॿाहिरां आया, सिंध सीने सां लॻाए, बलोच ॿाहिरां आया, बलोचिस्तान, सिंध सीने सां लॻाए, ऐं अहिड़े नमूने सां उन्हनि खे पंहिंजे वजूद में जज़्ब करे छॾे सिंध। कोई चए सघंदो त हे प्रोही आहे, हे कबाइली आहे, उहो बलोच आहे, हे आहे, सभु सिंधी आहियूं असां। सो हिकिड़े दोस्त मूंखां पुछियो त तव्हां सिंध विरोही इतिहाद छो ठाहियो आहे? मां चवां था असां सिंध विरोही इतिहाद कंहिं कबीले जे ख़िलाफ़ु कोन ठाहियो, असां सिंध विरोही इतिहाद ठाहियो आहे पंहिंजी जहालत जे ख़िलाफ़ु, पंहिंजी कम इल्मी जे ख़िलाफ़ु, पंहिंजे कबाइली झगड़नि जे ख़िलाफ़ु। ऐं इहो इतिहाद असां इन जे करे ठाहियो आहे। असां आहियूं सिंध जा, असांजे ॿिए कंहिं कबीले सां कोई जहिड़ो कोन्हे, कबाइली जहिड़ा पिया थींदा आहिनि, पर एज़ सच नो सिंध असांखे घणो कुझु ॾिनो आहे। तव्हां ॾिसो सैयद हुजनि, पठान हुजनि, साईं, त इहे सभु सिंध में आया ऐं सिंध उन्हनि खे जज़्ब करे छॾियो। तो सिंध अलाए इन ते कुदरत जी जेको आहे सो छा नवाज़िशूं आहिनि। मौलाई शीदाई साईं ॿुधायो हाणे त मस्तूं जा मस्तूं
घणो वक़्तु अॻ में हिननि जो फादर आयो, उहो बि रेलवे में नौकिरी कई, रोहिणी में, बाद में मौलाई शिदाई साहब पढ़िया बि हिते, ज़ुबान बि हिते सिखियूं, बाद में सिंध उनखे शायदि इहो महसूसु थियो त सिंध असांखे सीने सां लॻायो आहे, त छो सिंध जी जेको असां ते कर्ज़ु आहे उहो कर्ज़ु निभायूं, असां उहो निभाए विया। हाणे असांजो फ़र्ज़ु आहे जेके असांजा अदीब मुहक़िक़ किताब लिखी, आथर किताब लिखी विया, उन्हनि जी हिफ़ाज़त असां कई। ऐं साॻिए वक़्त में असांजे विच में जेके आथर आहिनि, जेके मुहक़िक़ आहिनि, उन्हनि जो बि असां क़दुरु कयूं यार। ऐं इहो जेको आहे सो मीरास वरी असां ईंदड़ पंहिंजे नसल खे ट्रांसफर कयूं। अॼोके जेको मेड़ाको आहे इहो सिर्फ़ु साईं जो 9 जुलाई जेको आहे सो बर्थडे हुयो, इहो सिर्फ़ु हुनखे बेटा भेट करण जे लाइ असांखे इहो पंहिंजे नौजवाननि खे ॿुधाइणो हो त तव्हां ॾिसो त तव्हांजे असलाफ़ में, तव्हांजे वॾनि में कहिड़ा कहिड़ा वॾा माण्हू थी गुज़रिया, ऐं ट्राई टू फॉलो देम, उन्हनि खे उन्हनि जी तकलीफ़ कयो, उन्हनि जो जेको आहे सो कारवाई। तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, सभु दोस्त आया हुआ आहिनि सीनियर मां, ऐं तव्हां नौजवाननि जी महिरबानी जो तव्हां हिन प्रोग्राम में शरीक थियो, तव्हांजी वॾी महिरबानी। इंशाअल्लाह वल ख़ैर असां ॿिया बि प्रोग्राम कंदासीं, अॼु चयो त सॼे सिंध में कंदासीं इंशाअल्लाह वल ख़ैर। असां मस हाणे त रजिस्टर थिया आहियूं भेण, कंदासीं प्रोग्राम इंशाअल्लाह वल ख़ैर। थैंक यू वेरी मच सर।